कराची सिंध है, सिंध जिंद है जो उनवान सिरेट जो दिहाड़ो मल्हायो पियो वञे 6 डिसंबर के हवाले से उन हवाले से रैली कढी वही है, जैमें कारकुननि जो वॾो अंग शामिल है। रैली जो शहर के मुख़्तलिफ़ रोडन और रस्तन तां थींदी। अयूबा बस स्टॉप ते पहुती है, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू 6 डिसंबर के हवाले से कराची सिंध है और सिंध जिंद है जो उनवान हेठि जो दिहाड़ो मल्हायो पियो वञे, उन हवाले से कहिड़ा वीचार वंडीनि था। अली काजी साहब इहो दिहाड़ो शुरू कयो हो ऐं उन सां गॾु सिंधी मीडिया जा ॿिया जेके चैनल्स आहिनि उहे बि गॾु आहिनि। सभिनी पंहिंजो भरपूर कयो आहे। अली काजी ने इन एकता ॾियारे जो इब्तिदा कई हुई। इहो चवां थो त महिरबानी करे सॼी क़ौम ते इहा ॻाल्हि रखी वञे। असीं एकता ॾियारो ही सिंध जे इज्तिमाही उन मफ़ाद में उहो ॾियारो मल्हायूं था, पर उन सां गॾु गॾु असीं पंहिंजो एहतिजाज बि रिकॉर्ड करायूं था त कम अज़ कम असांजी ज़मीननि खे ऐं इन्हनि ॿेटनि खे असांजी डेमोग्राफी के जोग्राफी के छेड़ियो न वञे। सिंध असांजी जिंद है, कराची सिंध है, इन स्लोगन सां असां बिल्कुलु मुतफ़िक़ बि आहियूं ऐं असांखे घुर्जे त पंहिंजी धरती जी मालिकी करियूं, कराची में पंहिंजे ॿेटनि जी मालिकी करियूं, सिंध जी डेमोग्राफी जी असां मालिकी करियूं। उन में टाइम न्यूज़ पंहिंजी अख़बार इन्हनि जो तमामु सुठो किरदारु रहियो आहे। अॼु टने मोहम्मद ख़ान में ही शानदार रैली आहे। असांजो ईद जो ॾियारो बि आहे। सिंधी हुअण जे नाते सां असांजे लाइ ख़ुशी जी बि ॻाल्हि आहे। जस लैण उहा मां जीअं अली काज़ी जहिड़ा पुट ॼणिया अॼु सिंध जा समूरा हर मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हू सिंध मुंहिंजी जिंद जे सिरी हेठि गॾु थिया आहिनि ऐं सिंध जे माण्हुनि खे गॾु करण में अली काज़ी साहब जो तमामु वॾो किरदारु आहे। सिंध सकाफ़त जे हिसाब सां जेतिरी शाहूकार रही है ऐं उन हिसाब सां सिंधी माण्हू अॼु जिते हुजणु खपनि उते कोन्हनि के। SUP जे अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो इहो चवणु आहे त 6 डिसंबर ते जेको आहे भरपूर नमूने सां कराची सिंध आहे ऐं सिंध जिंद आहे जो दिहाड़ो जेको आहे एकता ॾियारो उहो भरपूर नमूने मल्हाईंदासीं ऐं उन में लखे सिंधी जेके आहिनि कराची पहुची पंहिंजी मोहबत कराची सां ऐं सिंध धरती सां पंहिंजी मोहबत जो इज़हार कंदा। कैमरामैन आसिफ नगर इम्तियाज़ मंगरियो, टाइम न्यूज़ टनो मोहम्मद ख़ान।